सिर्फ़ गोड़ ते पारो ॾिजो, गोड़ छॾे करे का ॿी शरारत न कजो। आया कई विया मां सौट पारो त असां हिन क़ौम खे बेदार करण में कामयाब वेंदासीं। इहा ॻाल्हि सम्झ में ई कोन थी अचे छा था सम्झो? अवा जो मंसूर ख़ान वरी हरू भरू पाण खे मोतबर थो सम्झे। तोखे इहा ख़बर नाहे असांजे मथां छा गुज़रियो आहे त छापे वक़्तु में उन्हनि को बि क़ीमती सामान न आहे। हिन क़ौम खे ज़ुल्म सहण जी आदत थी चुकी आहे। अस्सलाम वालेकुम हाज़रीन ऐं नाज़रीन, ड्रामा सीरियल दुलाब जी अचण वारे एपिसोड जी पूरी तव्हांखे मालूमात ॾींदा आहियूं नेक्स्ट एपिसोड में आख़िर छा थियण वारो आहे। नेक्स्ट एपिसोड जी पूरी कहाणी ऐं पूरा सुवालनि जा जवाब। दोस्तो पहिरीं ॻाल्हि त हाणे मिठल वारा जेको आहे राज़न खां इजाज़त वठंदा पारे जे लाइ त असां ॻोड़ जे ॿाहिरियां पारो ॾियूं। हू चवंदो हुनखे ख़बर आहे हीअ शरारती आहिनि, को न को हरकत कंदा ऐं हू पंहिंजनि खे रोकींदो त ॿाहिरि मथां वञी का शरारत कयो, सिर्फ़ु ॻोठ ताईं हद ताईं पारो ॾिजो। ऐं ॿिए तरफ़ दोस्तो जेको आहे शाहनवाज़ ख़ान उहो पंहिंजे कमदार जे अॻियां हवालु कटींदो त मंसूर ख़ान मूं मां अटिजी वियो आहे। इहो शहर ऐं ॻोठ में फ़र्क़ु ई नथो रखे ऐं शहर वारो जेको कमु आहे ऐं इंसाफ़ जेको अलॻि हूंदो आहे, ॻोठ में वॾेरा शाही अलॻि हूंदी आहे ऐं असांखे दॿाए थो पियो ऐं शहर वांगुरु हिते बि इंसाफ़ क़ाइमु करणु चाहे थो। ऐं हिते वरी कमदार मौलू वरी हवालु कटींदो आहे, न साईं हू त कई आया अहिड़ा कई विया, हू कुझु ई कोन्हे, हर शइ तव्हां आहियो, यानी हू टीकर ई ॾेई छॾींदो आहे अहिड़ी सफ़ा जिथे वरी शाहनवाज़ ख़ान सफ़ा टीं थी वेंदो आहे। ॿिए तरफ़ हैदर सां वेही मंसूर ख़ान ॻाल्हियूं कंदो आहे त छा हिन क़ौम खे असां बेदार करे वेंदासीं, यानी जॻाईंदासीं, जॻाइण में कामयाबु थी वेंदासीं या न हिन सुतल क़ौम खे जंहिंखे आदत पइजी वई आहे ज़ुल्म सहण जी। उते हैदर चवंदो न बाबा टाइम लॻंदो इन शइ में, ज़रूरु हिकु न हिकु ॾींहुं तव्हां कामयाबु थी वेंदो। हिते मंसूर ख़ान चवंदो कोशिशि त असां पंहिंजी कंदासीं, घटि न कंदासीं, पोइ जेका चार न बचा। ॿी तरफ़ वञी पुॼंदो दोस्तो सोडल जेल थाणे ते वञी मिलंदो, वञी पंहिंजे इन सां मुराद वारनि सां, उहे कावड़जी वेंदा, भेण तूं ग़लति कयो आहे, तूं थाणे ते आयो आहीं, हाणे तूं पकड़िजी पवंदे, हीउ शाहनवाज़ ख़ान जे चवण ते लॻो ऐं उहो त शैतान आहे, उन असांखे फसायो आहे ऐं असांखो पुछो थी असां जंहिं टाइम गिरफ़्तार थियासीं त असांजे मथां कहिड़ो वक़्तु गुज़रियो, तूं ग़लति कयो आहे, हाणे तोखे हू फसाईंदो, जेॾो जल्दी थी सघे मंसूर ख़ान वटि वञी पुॼ, लेकिन हू फासी वेंदो सोडल। ॿी तरफ़ वञी करे रहज़न वारा यानी सॉरी ककर वारा वञी चोरी कंदा, जंहिंजे घर हूंदो ई कुझु कोन, पोइ उतां जे नौकिरनि जी कोशिशि कंदा सोडल वारनि जे घरां, लेकिन हुनखे टीन टुबड़ा मिलंदा, लेकिन क़ीमती शइ का बि कान मिलंदनि। असांखे ॾींदा इजाज़त, लाइक सब्सक्राइब शेयर कंदा, अल्लाह हाफ़िज़।